सेनेट जी ख़ाली पियल 6 सीटनि ते नंढी चूंड थी रही आहे। बलूचिस्तान जे 3, सिंध जे 2 ऐं इस्लामाबाद जी 1 सीट लाइ पोलिंग जो अमल शुरू। वोटिंग जो अमल शाम 4 वॻे ताईं जारी रहंदो। पाकिस्तान IMF खां आख़िरी क़िस्त लाइ समूरा हदफ़ पूरा करे वरिता। नाणे वारी वज़ारत तरफ़ां जारी कयल पधरनामे में चयो वियो आहे त IMF जे जाइज़ा मिशन सां ॻाल्हियूं 14 खां 18 मार्च ताईं शेड्यूल में आहिनि। पाकिस्तान स्टैंड बाय मुआदे तहत आख़िरी क़िस्त मिलण जा समूरा हदफ़ पूरा करे वरिता आहिनि। इरसा जी ख़ुदमुख़्तियारी ख़तम। इरसा ते अमली तौर वफ़ाक़ जो कंट्रोल थी वियो। चूंडल जमहूरी हुकूमत बि अणचूंडल निगरान सरकार जी गैर आइनी ऐं गैर क़ानूनी फ़ैसिले ते अखियूं ॿूटे ठपो हणी छॾियो। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जी मंज़ूरी सां कालाबाग डैम जो हामी अॻूणो वापडा चेयरमैन ज़फ़र महमूद इरसा जो चेयरमैन मुक़ररु। निगरान सरकार इरसा एक्ट में तरमीम तहत वज़ीर आज़म खे इरसा चेयरमैन मुक़ररु करण जो इख़्तियार ॾिनो। नए क़दम सां वफ़ाक़ जो मुक़ररु कयल इरसा चेयरमैन मुकमल बाख़्तियार ऐं सूबनि जा मेंबर बेइख़्तियार थी विया। सूबाई मेंबरनि खे इरसा चेयरमैन जे फ़ैसिलनि खे चैलेंज करण जो बि इख़्तियार न हूंदो। फ़ैसिलनि लाइ माहिरनि ते ॿधल हिकु काउंसिल क़ाइमु कई वेंदी। काउंसिल जे फ़ैसिलनि खे सूबा कंहिं बि फोरम ते चैलेंज न करे सघंदा। सिंध समेत चइनी सूबनि इरसा एक्ट में तरमीम ऐं वज़ीर आज़म तरफ़ां इरसा चेयरमैन जे मुक़रर खे गैर आइनी ऐं गैर क़ानूनी करार ॾेई रद्द करे छॾियो। सिंध सरकार वज़ीर आज़म खां इरसा चेयरमैन जी मुक़ररी वारो नोटिफिकेशन वापसि वठण जो मुतालबो करे छॾियो। जाम ख़ान शोरे जो चवणु आहे त इरसा चेयरमैन जी मुक़ररी 91 वारे पाणी ठाह ऐं इरसा एक्ट जी भञकड़ी आहे। इरसा चेयरमैन सूबनि या वफ़ाक़ जो नुमाइंदो हूंदो। को बि ॿाहिरियों शख़्स नथो थी सघे। ॿाहिरिएं शख़्स खे इरसा चेयरमैन मुक़ररु करणु क़ानून जी भञकड़ी आहे। वज़ीर आज़म मुक़ररी जो नोटिफिकेशन वापसि वठे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान सीपेक जे ॿिए मरहले तरफ़ वधण लाइ तयारु आहे। पाकिस्तान ऐं चीन गॾियल तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ गॾिजी अॻिते वधंदा। चैलेंजनि बावजूदि चीन जी तरक़ी ॿियनि मुल्कनि जी भेट में अॻिते वधी रही आहे। पाकिस्तान खे चीनी जिद्दत वारे मॉडल ते अमल करणु घुर्जे। इहो हिकु अज़ीम कामयाबी जो नमूनो आहे। रमज़ान अल मुबारक में भी इसराइल जी दहशतगर्दी जारी। गज़ा जे रिहायशी इलाइक़नि ते बमबारी में 90 फ़लस्तीनी शहीद थी विया। यहूदी फ़ौज रफ़ा में UN जी इमदादी एजेंसी जी ऑफिस खे बि निशानो बणायो वियो। 7 अक्टूबर खां हिन वक़्त ताईं शहीदनि जो अंगु 31,272 थी वियो। अल-क़स्साम ब्रिगेड जो समुंड रस्ते इसराइली फ़ौजी अॾे ते हमिलो। वेढ़ाकनि गज़ा पट्टी जे उत्तर वारे इलाइक़े में क़ाइमु ऐं ज़ैकीम बेस ते हमिलो कयो। हमास यहूदी फोर्सिस खे वॾो माली ऐं जानी नुक़सान पहुचाइण जी दावा। इसराइली हमले जे तस्दीक़ करे छॾी। नुक़सान जा तफ़सील ॿुधाइण खां इनकार। कराची में वापारी खे अगवा ऐं पुर करण जे इल्ज़ाम हेठि ज़मान टाउन थाणे जे SHO समेत 4 अहलकार गिरफ़्तार। पुलिस अमलदारनि जो चवणु आहे त 3 ॾींहं अॻु वापारी ऐं संदसि साथियुनि खे सुपर हाईवे ते अगवा करे वापारी जी गाॾी मां 1 करोड़ 18 लख रुपया बि पुर कया विया हुआ। वाक़े में SHO ज़मान टाउन ऐं पुलिस पार्टी मुलविस निकिती आहे। SHO ज़मान टाउन राव रफ़ीक खे मुअतल कयो वियो आहे। ॾखण भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान क़तल। ॻोठ हाजी फताह मोहम्मद शर में हथियारबंदनि बिलावल शर खे क़तल करे छॾियो। लाश अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त मुतासिर शर बिरादरी जो पंहिंजी बिरादरी ऐं रिंद बिरादरी सां झेड़ो हलंदड़ आहे। फायरिंग कंहिं कई इन बाबति जांच कई पई वञे। ऐं तंगवाणी पुलिस पारां मुक़ाबले दौरान 3 ॾोहारियुनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त मोफी स्टाफ भरिसां मुक़ाबले दौरान जवाबदार नूर हसन नंदवाणी, रहमतुल्ला नंदवाणी ऐं ज़फ़रुल्ला जाफ़री खे गिरफ़्तार कयो। हथियार हथ वधीक जांच जारी।